नाज़ी शाहपورचाकर वेझो ॻोठ मजनून खान चांग प्राइमरी स्कूल में पीअण जे पाणी, बिजली, फर्नीचर ऐं ॿिनि बुनियादी सहूलतनि जी खोट आहे, जंहिं करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। इन हवाले सां ॻोठाणनि धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। शाहपورचाकर जा जेके सरकारी तइलीमी इदारा आहिनि उन्हनि जी जेका कंडीशन आहे ॾिठो वञे त बिल्कुलु छित जेके आहिनि किरण ते आहिनि। इन जे करे असां इहो सोचियूं पिया त पंहिंजा ॿार ओॾे कीअं मोकिलियूं, छाजे करे त केॾी महिल बि को जानी नुक़सानु थी सघे थो ऐं हिते का बि ॿी फैसिलिटी कोन्हे एतिरे क़दुरु जो। काफ़ी अहिड़ा स्कूल आहिनि जिते ॿार जेके आहिनि से बिल्डिंग खां ॿाहिरि पट ते वेही करे तइलीम पिराइनि पिया। असां जे हिननि तइलीमी इदारनि में कंहिं बि हवाले सां का बि तवजह न पई ॾिनी वञे गवर्नमेंट जे तरफ़ां, ऐं असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त जेके तइलीमी इदारनि लाइ फंड आहिनि उहे मुख़्तसिर करे तइलीमी इदारनि जे जेके सरकारी आहिनि उन्हनि जी जेका ज़ुबून हाली आहे उन्हनि जी मरमत करे बिल्डिंग नई जेका ॾिनी वञे ऐं गॾोगॾु जेके सहूलियतूं न आहिनि उहे सहूलियतूं ॿारनि खे ॾिनियूं वञनि। हाणे मुंहिंजो नालो नूरली चांग आहे ऐं ॻोठ मजन खान चांग में रहंदो आहियां ऐं उन स्कूल में आउं पढ़ियो हुउसि जंहिं स्कूल जे लाइ अॼु असांजी धरती चैनल वारनि जी असांखे वॾी महिरबानी आहे जेके असांजो इंटरव्यू करणु आहिनि। हीअ साम्हूं असांजी बिल्डिंग ठहियलु आहे। इन स्कूल में आउं पढ़ियो हुउसि 1964 खां। 1964 खां वठी अॼु ताईं इन बिल्डिंग जी को मरमत कोन थी आहे। असां को पाकिस्तान खां ॿाहिरि कोन था रहूं, इंडिया में कोन था रहूं, पाकिस्तान में रहूं था, सिंध में रहूं था। असांजो बि हक़ु आहे। असां को ॾोह कयूं, असांजा हिन में ॿार पढ़नि था, एॾो रिस्क आहे, को मथां टीयर किरी पए, को गाडर किरी पए तो असां को ॿार मरी वञे, गर्मी में असांजा ॿार ॿाहिरि, सियारे में असांजा ॿार ॿाहिरि। असां कहिड़ो ॾोह कयो आहे? आख़िर गवर्नमेंट सिंध खां असांजो इहो मुतालबो आहे, चीफ जस्टिस सां असांजो इहो मुतालबो आहे, असांजो गवर्नर खां इहो मुतालबो आहे, असांखे वज़ीर आला सां इहो मुतालबो आहे, असांखे वज़ीर आज़म इमरान ख़ान खां वञे ऐं असांजी महिरबानी करे हिन स्कूल जी मरमत कराए। सर ये असांजो स्कूल आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मजनून खान चांग, जेको तमामु ज़बून हालत में आहे। अॻु में 100 खां मथे दाख़िला हुई, जेका हींअर तमामु वञी 15-20 ते बीठी आहे। जेके माण्हू ॿार पंहिंजा स्कूल में ॿिए पासे माना दाख़िल पिया कराइनि स्कूल जी हालत जे करे। महिरबानी करे स्कूल खे असां जेके ठारायो वञे ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल सुधारियो वञे। ये प्राइमरी स्कूल मजनून खान चांग 1964 जी तामीर आहे। 1964 खां ये स्कूल हलंदड़ हो। तक़रीबन 200 खां वधीक ॿार हिते पढ़ंदड़ हुआ। उन खां पोइ हीअ स्कूल 1997 में इन जी मरमत कई वई। उन खां पोइ सॼो डैमेज हालत में 2011 जी ॿोॾि खां पोइ ख़तमु थी चुको हो ऐं केतिरा ई ॿार हिते ज़ख़्मी बि थिया। उन जे करे माइटनि पंहिंजा ॿार खणी वापसि न मोकिलण जी सूरत न पिया मोकिलीनि। तक़रीबन 20-25 ॿार हींअर पढ़नि पिया, अचनि पिया, रेगुलर अचनि पिया। उहे बि ॿार वेही उस्ताद पढ़ाइनि था। हिते हिकिड़ो उस्ताद आहे, उहो हेड मास्टर बि आहे ऐं टीचर बि उहो बि कमु पियो करे। हिकिड़ो ई उस्ताद आहे। ॿार इस बिल्डिंग तमामु कमज़ोर लॻी पई आहे, जानी नुक़सान जा ख़दशा आहिनि। बस वारनि खां अपील आहे, वज़ीर तालीम खां, सभिनि खां सिंध गवर्नमेंट खां, त महिरबानी करे स्कूल खे रिपेयर करायो वञे, ठारायो वञे, ॿारनि जी ज़िंदगियूं बचाए वञनि, उनजो मुस्तक़बिल संवारियो वञे। सही स्कूल जी हालत तव्हां ॾिसो भई, हालत आऊं हिते हेडमास्टर आहियां बि उस्ताद अकेलो, नायब बि आऊं त एम बि आऊं ऐं ॿार ॾिसो था, ॿार 70-80 ॿार दाख़िला आहे। ॿार माइट अचनि ॾिसंदा भई स्कूल जी हालत आऊं असां छा करे सघूं। इहो गवर्नमेंट जो कमु आहे, महिरबानी करे ऐं ॿार थी वञनि घटि अचनि या 10-12 ॿार अचनि था। हाणे स्कूल हुजे को सही हालत में स्कूल हुजे त माण्हू ॿार छॾीनि। उहो चवंदा भाई स्कूल जी हालत आहे, सुभाणे कुझु थिए, असां छा था करे सघूं। जेको असांजो हाल आहे असां हेठि वेही ॿार पढ़ायूं वेठा। तव्हां ॾिसो भई ॿार वेठा आहिनि, ॾिसो वरनि बाक़ी महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील आहे स्कूल ठाराए ॾियनि, महिरबानी। असांजो स्कूल सफ़ा ख़राबु लॻो पियो आहे, असांजो स्कूल टुटी वियो आहे। महिरबानी करे उनखे ठाराए ॾियो ऐं उनजी मरमत कराए ॾियो। असां हेठि था पढ़ूं। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾियो। असां वॾे ख़तरे में आहियूं, असांखे स्कूल ठाराए ॾियो। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾियो।